अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हालनि तव्हांखे अॼु मां हिकिड़ो सरप्राइज़ ॾींदुसि। सरप्राइज़ इहो आहे त असां जेके भुटा आहियूं उहे तक़रीबन ईअं सम्झो त हींअर सिंधी मीडिया में काफ़ी तव्हांखे भुटा नज़र ईंदा, एक्टिंग जे हवाले सां बि त डायरेक्शन जे हवाले सां बि। एक्टिंग जे हवाले सां असांजो सुमेर भुट्टो साहिबु आहे, उमेर भुट्टो आहे, फ़ारूक भुट्टो आहे, सैरिश भुट्टो आहे। ऐं तव्हां अंदाज़ो कयो त कंहिं बि इदारे में एतिरा भुटा हुजनि ऐं इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। उन सां गॾोगॾु असां भुटनि में वरी जेके डायरेक्टर्स आहिनि उहे बि काफ़ी आहिनि। सभ खां पहिरीं त मां तव्हांखे ॿुधायां त नवाज़ भुट्टो साहिबु जंहिं KTN ते लातादाद ऐं सुठा ड्रामा कया, उनजो हिकिड़ो लिखियलु सीरियल साज़िश मां बि कयो KTN ते। उन खां पोइ अज़ीज़ भुट्टो साहिबु उन बेशुमार उते KTN ते पंहिंजा सोलो प्लेज़ ऐं 5 डेज़ वग़ैरह कंदो रहियो। उन खां पोइ सैफ़ मुमताज़ जेको अॼुकल्ह हम ते बि आहे, मतिलबु हाणे अॼुकल्ह उहो फ्रीलेंस आहे ऐं तमामु सुठो कमु पियो करे। उन सां गॾोगॾु मां पाण असलम भुट्टो तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। सो अॼु मां जंहिं शख़्सियत जे घर आयो आहियां उहो असांजो पंहिंजो ई भुट्टो आहे ऐं तव्हांखे ॾिसी ॾाढी ख़ुशी थींदी। उनजो कमु हींअर ज़बरदस्तु आहे ऐं मां वधीक तव्हांखे इंतज़ार में कोन रखंदुसि। अचो त मिलूं था अज़ीज़ भुट्टो साहिब सां। अज़ीज़ भुट्टो साहिबु अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। भुट्टो साहिबु, असां जेको आहे सो वॾे फ़ख़ुर सां दोस्तनि खे ॿुधायो आहे त असां भुटनि में बि सुठा सुठा डायरेक्टर्स मौजूदु आहिनि, जिन में हिकु तव्हां बि आहियो। महिरबानी असलम साहिबु, अहिड़ी ॻाल्हि न आहे। सुठो नालो ख़ुदा जो आहे ऐं इंसानु महिनती कंदो रहंदो आहे ऐं कॾहिं बि शोबिस जी दुनिया में इहो कॾहिं न चवे त मां को सुठो डायरेक्टर आहियां, भलो कमु ॼाणा थो। बिल्कुलु न, तव्हांजी ॻाल्हि इहा सुठी लॻी। हिकिड़ो इज़त, हिकिड़ो रेस्पेक्ट, प्यार। भुट्टो साहिबु, तव्हां हेॾे इन में पंहिंजी डायरेक्शन ऐं एक्टिंग जी फील्ड में कीअं आहियो? सर, इहो एक्टिंग जी फील्ड असलम साहिबु PTV खां वठी मां हलां थो पियो, नंढा नंढा मतिलबु सीन करे 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 इन मंज़िल ते पुॻां। मुंहिंजो 30 साल जो एक्सपीरियंस आहे इन शोबिस जी दुनिया जो। पोइ हिकु ॾींहुं सोचियुमि त बाबा एक्टिंग जेकी आहे त कैमरा जे साम्हूं आहे ऐं डायरेक्शन कैमरा जे पोयों आहे। डायरेक्शन कजे, लेकिन डायरेक्शन में मुंहिंजो उस्ताद जेको आहे, मां कुझु सिखियो आहियां नवाज़ भुट्टे साहिब खां। उहो डायरेक्टर राइटर हुयो, कमाल जो डायरेक्टर हुयो तमामु। हुन सां गॾु कमु कयो आहे। उन खां ई मां उनजी ॾिसी करे उनजी ताक़त या उनजी परफॉर्मेंस ॾिसी करे मां सो ख़्यालु कयो त हिकिड़ो मां पर सोलो प्ले पहिरियों कयो मां। ऐं अब्बास गुल जो ऐं जो इरम अब्बासी हुई आर्टिस्ट जेकी हीरोइन हुई, उनजो मां कयो सोलो प्ले, जंहिंमें डायरेक्शन कई। पोइ अॻिते वरी 5 डेज़ KTN ते इलाही मां प्रोग्राम कया। उनखां पोइ मां 2 ड्रामा ॾिना आहिनि। हिकिड़ो ॾिनो आहे KTN खे जेको ख़्वाब उड़ाना जे नाले सां। मां अॼु असल में छा आहे त मुंहिंजो कोशिशि इहा हूंदी आहे, ड्रामो त हर डायरेक्टर कंदो आहे, मेन जेको मसइलो आहे उहो प्रोजेक्ट माण्हू खणे जेको ॾुखियो हुजे। ॾुखे में ॾुखे मतिलबु को डायरेक्टर कंदे फ़िलहालु त कई ॾींहं वेही सोचे त यार इहो थींदो या न थींदो, उहो मां चवंदो आहियां मूंखे ॾियो त मां करण लाइ तयारु आहियां। मुंहिंजो ख़्वाब उड़ाना हुयो, उहो तमामु हिकिड़ो मुश्किल तरीन हुयो प्रोजेक्ट हुयो। उनखां साबिक़ा जेके मुंहिंजा प्रोजेक्ट हुया उहे ॿारनि जा हुया, जंहिंमें नंढड़ा मुहाफ़िज़ हुयो KTN जो, जंहिंमें ॿारनि जी अदालत हुयो। इहो एॾो टिपिकल ऐं मुश्किल प्रोजेक्ट हुयो। ॿारनि खे एक्टिंग कराइणु माना ॾुखियो तरीन कमु आहे। ऐं ॿारनि खां नंढा ॿार जेके 5 साल 8 साल 7 साल 6 साल जा ॿार, उन्हनि खे मां बाक़ाइदे पुलिस जी वर्दियूं पारायूं, थाणा ॾेखारिया, मतिलबु नेगेटिव न पॉज़िटिव मां पुलिस खे ॾेखारियो आहे। हिनमें ॾाढी ख़ुशी थी, माण्हुनि सम्झो पुलिस सुठी बि हूंदी आहे, ईअं न आहे पुलिस ख़राबु आहे। एनीवे बहरहाल इहे मुंहिंजी लाइफ आहे। अच्छा भुट्टो साहिबु, इहो तव्हां KTN ते जेका प्रोडक्शन कई उहा KTN जी पंहिंजी ज़ाती प्रोडक्शन हुई, यानी टेक्निकल फैसिलिटीज़ बि ऐं जेको प्रोडक्शन अमाउंट बि उन्हनि जो ई हुयो। तव्हां वरी सिंध टेलीविज़न ते जेका सीरियल कई उहा वरी तव्हां पाण फाइनेंस कई, यानी तव्हां टेक्निकल फैसिलिटीज़ उन्हनि खां वरितियूं ऐं फाइनेंस तव्हां कई, इहो छो भला? सर, इहो ईअं थियो जो जॾहिं मां पंहिंजो KTN ते प्रोग्राम कयो न, त पोइ सिंध TV ते मां कोन आयो। सिंध TV वारनि मूंखे पाण घुरायो वियो, बाक़ाइदे हिकिड़ो मीटिंग अरेंज थी ऐं मालिकनि सां। ऐं उन खां पोइ वरी उन्हनि मूंखे जेको मुंहिंजी डील थी, ॻाल्हियूं थियूं, उनमें इहो चयो त 8-9 क़िस्तूं तव्हां ॾींदो, उन खां पोइ वरी बाक़ी असां पैसा पेमेंट असां बाद में शुरू करे ॾींदासीं। पर जॾहिं मुंहिंजी मुलाक़ात थी CO साहिब सां, त उन मूंखे चयो सर ॻाल्हि इहा आहे त
तव्हां 24 क़िस्तूं पूरियूं ॾींदो, फ्रीलांस कमु कंदो ऐं पंहिंजा पैसा तव्हां हलाईंदो। थोरो परेशानी बि थी ऐं मां ओके कयो, इट्स ओके, मूंखे कोई एतिराज़ु न सिंध टीवी ते आहे न कुझु। फ्रीलांस ऑलमोस्ट ॿिया चैनल्स बि फ्रीलांस कमु था करनि ऐं डायरेक्टर बि उन में। मां चयो मूंखे ट्रस्ट हुयो, इदारो आहे, चैनल आहे ऐं मूंखे मायूस कोन कयो सिंध टीवी ऐं तमामु सुठे तरीक़े सां मूंखे ट्रीट कयो हुयो बाक़ाइदे। जेके उन्हनि एग्रीमेंट या ज़बान जेकी कई पूरा लथा, मूंखे बजट ॾिनो ऐं माशाल्लाह मूंखे पहिरीं चेक मिली आहे उनजी सिंध टीवी खां ऐं इंशाल्लाह अॻिते बाक़ी पैसा बि मिलंदा। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी ईअं करण सां हाणे सिंध टेलीविज़न या वरी ॿिया जेके असांजा सिंधी चैनल आहिनि, हाणे उन्हनि वटि हिकिड़ी रवायत पइजी वई आहे, हू हर डायरेक्टर खे घुराए ऐं इहो था चवनि त भई तव्हांखे टेक्निकल फैसिलिटीज़ असां था ॾियूं ऐं तव्हां वञी पंहिंजे पैसनि सां वञी रिकॉर्ड करे अचो, पोइ तव्हांखे पैसा ॾींदासीं। सर इहो वाक़ई रीत पइजी वेंदी आहे न, जीअं हिकिड़ो पंहिंजो आर्टिस्ट आहे लाखो साहिबु, नालो मूंखे नथो अचे, उहो बि सिर्फ़ु उनखे कमदार करे ज़िंदगी पूरी गुज़री। मीर मोहम्मद लाखो, हाणे ट्रेन कहिड़ो हलियो, मीर मोहम्मद लाखो जो कमदार जो ई कैरेक्टर मिलियो ज़िंदगी पूरी। हिकिड़ी मां वेठो हुउमि हिकिड़ो पीटीवी जे प्रोग्राम में, मां हिकिड़ो नाटक रंग जो कमु पियो कयां, त उनखे वरी बि उहो कमदार जो, मां उन प्रोड्यूसर खे चयो सर मां उनखे चेंज करियो कैरेक्टर को, ॾियो ज़िंदगी छो भला ईअं कमदार छो आहे? चयो पोइ छा ॾियोसि? मां बैंक जो मैनेजर ॾियोसि। हा बैंक जो मैनेजर यार कंदो, मां छो न कंदो, तव्हां करे त ॾिसो। हा बहितरीनु, नो डाउट, आउट क्लास उन बैंक जो मैनेजर जो कैरेक्टर कयो। पर सुवालु हिते इहो थो थिए, ज़रूरी न आहे, ट्रेंड हिकिड़ो थी वियो आहे त ज़ाहिर ॻाल्हि आहे जेके मालिकान आहिनि चैनल जा, ऐं इहो उर्दू ते बि ईअं ई आहे, सिस्टम ईअं आहे। मां ॾिठो आहे, मां उर्दू में बि वियो आहियां, मां कमु न कयो आहे, लेकिन मालूमात मूंखे सॼी आहे। त हाणे सिंधी मीडिया वारा, सिंधी चैनल्स बि इहो ई करनि था पिया त बाबा फ्रीलांस पाण कमु कयो, पैसा तव्हांखे ॾींदासीं। न इहा ख़ैर इहा त हिकिड़ी अलॻि शइ थी वई ऐं उर्दू मीडिया में त उन्हनि जो स्कोप इलाही वॾो आहे ऐं कमु बि घणो ई उते हले पियो, पर सिंधी मीडिया में लिमिटेड कमु थींदो आहे ऐं उन में माण्हू पाण फाइनेंस करे, त इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। इन खां बहितर न आहे त माण्हू उहो पंहिंजी प्रोडक्शन पाण करे। सर पंहिंजी ईअं बि सही आहे, पर ॻाल्हि इहा बि साॻी आहे, फ्रीलांस माना पंहिंजी प्रोडक्शन कई मां अगरि मे बि उहो मूंखे चवनि था बाबा असां ड्रामो तुंहिंजो न वठंदासीं, इट्स ओके। सर टेक्निकल जेकी शइ उन्हनि ॾिनी फील्ड, उन्हनि में जॾहिं ॻाल्हि ॿोली थी त अगरि तव्हां न वठणु चाहियो था त मां तव्हांखे टेक्निकल फील्ड जा पैसा न ॾींदुमि, शइ मुंहिंजी आहे, मां खणी हली वेंदुसि। त उन्हनि चयो ठीकु आहे ओके। उन में उन्हनि अहिड़ी ॻाल्हि ई कोन कई, अहिड़ो मसइलो ई पैदा न थियो, अहिड़ी क्रिएशन ई कोन थी। जेको ज़बान चैनल कई मूंसां ऐं सुठे तरीक़े सां मूंसां ट्रीट कयूं ऐं सुठो उहो बाक़ी पूरी कयूं। अच्छा भुट्टो साहिबु, हिकिड़ी जेका ॻाल्हि असांखे ॿुधण में आई, KTN जो जेको तव्हां सीरियल कयो या जेको तव्हां हींअर सिंध टीवी जो सीरियल कयो आहे, जेको शायदि 1 जुलाई ते ऑन एयर आहे, इन्हनि ॿिन्ही सीरियल्स में जेके तव्हां आर्टिस्ट खयां, उन्हनि सभिनी आर्टिस्टनि खे तव्हां खां कुझु रिजर्वेशन्स हुयूं त अज़ीज़ भुट्टो साहिबु सुठी मानी नथो खाराए, अज़ीज़ भुट्टो साहिबु असांखे सही रेस्पेक्ट नथो ॾिए ऐं भुट्टो साहिबु असांखे जेको आहे सो मतिलबु काफ़ी सख़्ती सां थो पेश अचे। इन जी वजह छा आहे? मतिलबु असलम साहब तव्हां पाण बि डायरेक्टर रहिया आहियो ऐं तव्हां ख़बर आहे जॾहिं सेट ते डायरेक्टर हूंदो आहे, चाहे सॻो पुटु मुंहिंजो कमु कंदो पियो हूंदो, उन सां बि सख़्ती सां पेश अचिबो। ज़ाहिर आहे जॾहिं कमु सुठो न, ज़ाहिर आहे डायरेक्टर चवंदो परफेक्ट कमु खपे मूंखे, ऐं जॾहिं परफॉर्मेंस सुठी न हूंदी त ज़ाहिर आहे उनखे चवंदो थोरो आराम सां, प्यार सां, मोहबत सां। अञा बि न ॾींदो परफॉर्मेंस सुठी, ज़ाहिर आहे कॾहिं दड़को मिली वेंदो डायरेक्टरनि खां। असां बि दड़का खाधा आहिनि, उहो मसइलो न आहे। वॾा आहिनि असांजा डायरेक्टर जेके गुज़री विया या आहिनि मौजूदु असांजो, पर इनमें कोई एतिराज़ वारी ॻाल्हि न आहे। असां में अॼु वारी जेकी जनरेशन आहे, अलाह उनखे ख़ुशि रखे, मां बि उनमें रहां पियो। उन जनरेशन में असां नौजवान त न आहियूं, हाणे काउंट न कंदासीं छो जो 55-50 साल मुंहिंजी एज आहे, त मां टाइम गुज़ारियो आहे 30 इयर्स, वॾो टाइम आहे। 30 साल जो 21-20 साल जो हुयुमि त मां इन फील्ड में आयो आहियां। ॿियो कुझु कोन्हे। हिकिड़ी शइ मां नोट कई आहे, इन ड्रामनि में कमु कंदे असां वटि एग्रीमेंट नथो थिए। माना असां न डायरेक्टर अगरि फ्रीलांस कमु थो करे त कंहिं आर्टिस्ट खां एग्रीमेंट नथो कराए। तव्हां ॾिठो हूंदो PTV में हिकिड़ो कॉन्ट्रेक्ट साइन थींदो आहे, उहो कॉन्ट्रेक्ट तव्हां पढ़ो त एॾियूं उन में बाक़ी शराइत आहिनि, उहे शराइत अगरि तव्हां असां कयूं त हिकिड़ी पूरी न करे सघंदासीं। उते माना जेको आर्टिस्ट आहे प्रॉपर हलंदो आहे, बाबा कॉल टाइम 10 बजे आहे, 10 बजे अची वेंदो आहे, ऐं अगरि उते न मानी आहे न तव्हां कन्वेंस आहे, कुझु बि न, शूटिंग कयो, शूटिंग करे हलिया वञो, नंबर 1। उते को बि एतिराज़ बि कोन्हे छो जो कॉन्ट्रेक्ट आहे, साइन आहे। असां वटि मुंहिंजी इहो इन
सोशल मीडिया जे हवाले सां मां जेके मुंहिंजा व्यूअर्स ॾिसनि था पिया उन्हनि खे इहो चवंदुसि ऐं जेके आर्टिस्ट कमु था करनि हाणे इहो थींदो ऐं डायरेक्टर जेके कमु वठंदा जेके मतिलबु आर्टिस्टनि खां मां चवां थो त तव्हां लिखत में उन्हनि खां कोई एग्रीमेंट हुजे जेको कराए उन ते माना डायरेक्टर बि ॿधल हुजे उन में माना आर्टिस्ट बि ॿधल हुजे उन इहो हूंदो कुझु बि न चई सघंदा न डायरेक्टर न आर्टिस्ट चवंदो हाणे आर्टिस्ट चए थो त मूंखे KFC जो मानी खाराए मूंखे KFC जो बर्गर खाराए मैकडोनल्ड मां काॾूं खाराए मूंखे त 2000 टोटली बि बजट आहे मानी जो हुनमें 19 ॼणा सेट ते कमु था करनि त मां कंहिंखे खाराईंदुमि हे त 10,000 त मुंहिंजो पूरो थी वेंदो वरी पैसा ई पूरा बजट मखसूस हूंदो आहे मसइलो इहो आहे मूंखे कंहिं नाराज़गी न आहे कंहिं बि आर्टिस्ट जो नालो नथो खणा हिकिड़े आर्टिस्ट चयो आहे फीमेल आर्टिस्ट मुंहिंजे लाइ चयो आहे चिक चिक कंदो आहे हाणे छा आहे त पैसा मां ॾिना पैसा प्रॉपर ॾिना ॾियारी पूरी ॾिनी जेको पैकेज ते आयो पैकेज ॾिनो जेको पर डे ते आयो पर डे पूरा पैसा ॾिना मूंखे चैनल पैसा न ॾिना उनखां पहिरियों ई मां ऑलमोस्ट आर्टिस्ट खे 99% मां पैसा ॾेई चुको आहियां हिन महिल को आर्टिस्ट अलाह शुक्र आहे कोई चैनल ते न आयो आहे कंप्लेन करणु अज़ीज़ भुट्टो साहब पैसा नथो ॾे असांखे खाधी वठो आहे कोन आयो अलाह जो शुक्र आहे सुठे तरीक़े सां कंहिं आर्टिस्ट में मूंखे एतिराज़ न आहे पर हा हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे हिकु ॿ आर्टिस्ट हुया जिन्हनि मूंखे टफ टाइम ॾिनो ऐं मां नाला न खणंदुमि ज़ाहिर शोबिस जी दुनिया आहे दुनिया गोल आहे घुमी फिरी वरी ईंदी उते वरी साम्हूं पवंदासीं मां कंहिंसां बि दुश्मनी मोल न कंदो आहियां पर हिकिड़ी ॻाल्हि ॿी वरी कंदुमि आख़िरी इहा लास्ट तव्हांजे सुवाल खां पोइ पर इहा चवंदुमि त बाबा प्लीज़ तव्हां शोबिस जी दुनिया में कंहिं बि आर्टिस्ट जी टंग न छिको कंहिं बि आर्टिस्ट खे बुरो न चवो उहो अगरि वञे थो पियो अलाह हुन तरक़ी थो ॾे मां को सुठा डायरेक्टर आहिनि मां टाइम 3 साल ॾिनो आहे त माण्हुनि 20 सालनि 5 सालनि में सुठा डायरेक्टर थी विया आहिनि त मां पोइ सड़ां हुनजी मां सड़ां वेठो कीअं न टंग कढां कीअं ख़राबु कयां कीअं सोशल मीडिया ते ज़लील कयां इहा ॻाल्हि आहे अच्छा मां नजमा काविश जो इंटरव्यू करणु वियो हुउसि सो उन हिकु ॿ ॻाल्हि कई तव्हांजे हवाले सां उहो यकीननि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल सोजरे ते जेको आहे सो उहो ॾिठो बि उन हवाले सां तव्हां छा चवंदो हींअर मां नई हिकिड़ी सीरियल कई आहे ऐं मां नालो वठंदे को ॿाईंदसि कोन उहा आहे अज़ीज़ भुट्टे साहिब जी जंहिंमें माना इंतिहाई मूंखे अफ़सोस थो थिए उन माण्हू सां गॾु कमु कंदे त भई जेको आहे अहिड़ा बि डायरेक्टर हूंदा आहिनि जेके तव्हांखे सुठी मानी न खाराइनि तव्हांखे पाणी टाइम ते न ॾियनि आर्टिस्टनि खे पेमेंट ते तंग कनि ऐं माना चिक चिक किटकिर हूंदी आहे न इहे शायदि के ॻाल्हियूं चयूं न हूंदी पर मां चवां थी ऑनएयर ऐं ज़रूरु चवंदसि छो जो अहिड़नि डायरेक्टरनि खे महिरबानी करे कमु ॾियो त वॾी महिरबानी थींदी असां लाइ ज़ाब्ता पैदा कनि असलम साहब नजमा कावश जी दिलो जान सां मां इज़त कंदो आहियां हीअ आर्टिस्ट आहे सीनियर आर्टिस्ट आहे ऐं तव्हांखे ख़बर हूंदी जे नजमा कावश मुंहिंजो इहो प्रोग्राम ॾिसे त मां हिकिड़ो सोलो प्ले कयो हो जंहिंमें नजमा कावश खे कास्ट कयो हो ऐं पैसा उनखे मां घर ॾेई आयो हुउमि जंहिं दर खड़कायो मां पैसा ॾिनामांसि उहो हैरान थी वई सर खे पहिरियों डायरेक्टर आहे जो घर ॾेई आयो आहे पैसा ॾिना अथसि एॾे सुठे हलण खां पोइ बि वेही माण्हू गिला करे सुठी ॻाल्हि न मां ॿुधो हुयो मां ॿुधुमि त उन ॿी गिला कुझु कोन कई मानी सुठी न आहे पर ॾिसो शादी न हूंदी आहे मानी जेकी ईंदी आहे सेट ते चाहे बिरयानी आहे चाहे दाल मानी आहे या कढ़ाई आहे या वट वट कुझु बि आहे त सॼा उहे खाइनि था उनमें मां बि खायां थो पियो पोइ स्पेशल तव्हांजे लाइ मानी उहा न ईंदी अलॻि सां ईंदी त ॿिया बि त आर्टिस्ट आहिनि जेकी मानी ईंदी तव्हां खाईंदो मां बि खाईंदुमि सभु मिली खाईंदासीं इहे जी स्टाफ खाईंदो सभु खाईंदो आहे उनमें एतिराज़ आहे की मानी में चिक चिक मां छो कंदुमि मानी में चिक चिक तव्हां 11 बजे मानी घुरंदो त 11 बजे मां कोन ॾींदुमि अञा आया ऐं पहिरियों सीन हले पियो ख़तमु ई न थियो आहे भुट्टो साहब मानी घुरायो मानी इहो कीअं मां घुरायां मानी बाबा 2-2:30 बजे खां पोइ मानी ईंदी इहे कुझु आर्टिस्ट आहिनि ख़ासि करे इन जी चिक चिक इहा ई हुई पंहिंजो हिकु दफ़ो न कई इलाही ॻाल्हियूं आहिनि मां नथो चवां हिते चवां लाइव हिते या मीडिया ते सोशल मीडिया ते चवां छाजे लाइ मां कंहिंजी गिला न कंदुमि मां इज़त ई कंदुमि दिलो जान सां भली हुनजो पंहिंजो ज़र्फ़ु आहे मुंहिंजो पंहिंजो ज़र्फ़ु आहे नजमा कावश खे अलाह ताला ख़ुशि रखे बिल्कुलु इन बाक़ी जवाबु ॾेई हिकिड़े मोड़ ते अहिड़े टाइम ते 50% कमु करे इहो को तरीक़ो आहे प्रोफेशनल कमु आहे ख़बर आहे डायरेक्टर फाथो आहे अधु में मगर मां कमु न कंदुमि मूं वटि इनमल मैसेज पियो आहे हुनजो मां चाहियां त लाइव में ॿुधाए सघां थो मूंखे न खपे तुंहिंजा पैसा मां कमु न कंदुसि बाबा हिकिड़ो ॿियो आर्टिस्ट बि आहे जंहिं तव्हांखे आख़िरी लम्हनि में इहो चयो त मूंखे जेसिताईं पूरा पैसा न ॾींदो मां कमु न कंदुसि ऐं उहो अहमद ख़ान मेमण जेको आहे सो मां पाण जेको आहे सो उनजी स्टेटमेंट ॿुधी त जेसिताईं अज़ीज़ मूंखे पैसा पूरा न ॾींदो त मां शूट पूरी न कंदुसि जो हुनजी धीउ जी का शादी वादी हुई उन तव्हांखे पैसा वैसा खे घुरिया ऐं पोइ तव्हां चयोसि त हाली मां वटि न आहिनि इहो छा इन जो बैकग्राउंड छा आहे सर असलम साहब उनजो बैकग्राउंड इहो आहे इहो मुंहिंजे ड्रामे में कास्ट कोन हुयो कंहिंजी मार्फत मां हिनखे कास्ट कयो कंहिं माण्हू खे ड्रॉप करे उनजो नालो ई नथो खणां ज़ाहिर आहे उहो ई दोस्त हुयो मुंहिंजो हिन महिल ते उहो नाराज़ आहे ठीकु आहे उहो आर्टिस्ट आहे हिनखे ड्रॉप करे हिनखे मां खयो खणण खां पोइ मूंखे इहो चयो त यार कुझु हेल्प कजांइ जी धीउ जी शादी आहे
अञा सीन रिकॉर्ड कोन थियो, कैमरा ऑन कोन थी, मां इनखे पेमेंट कई 10,000 रुपया उथंदे ई मां ॾिनामांसि। मां चयो 10,000 हे वठो, बाक़ी मां अॻिते ॾिसंदासीं। सर खे थैंक यू। हुन खां पोइ पहिरीं शूट करे 2 ॾींहं 3 ॾींहं खां पोइ हलियो वियो शादी ते, वरी मोटी आयो। शादी ते वञे पियो, चयो मूंखे पैसा ॾियो, मूंखे पैसा ॾियो। 30,000 लाइ 40,000 जी ऑफर कयईं त मां चयुमि भाईजान मूं वटि पैसा न आहिनि, हिन महिल तव्हांखे पैसा मां ॾेई चुको आहियां, हाणे मां वटि पैसा न आहिनि, एतिरा न कमु कयो, अॻिते हली ॾिसंदासीं। मुंहिंजी न्याणी जी शादी आहे, तव्हां पुछो ई कोन मूंखां। उहो मां इहो चयुमि सर मां पैसा पहिरीं ॻाल्हि जीअं त सेट थिया मां तव्हांखे पैसा ॾिना, मां इहो ई ॾेई सघां पियो, तव्हांखे लख रुपयो कोन पियो ॾेई सघां या 2 लख कोन पियो ॾेई सघां। ऐं को शादी अलाह तव्हांखे सेठ न्याणी मुंहिंजूं बि न्याणियूं आहिनि, तव्हांजूं न्याणियूं मुंहिंजूं न्याणियूं आहिनि। ऐं अहमद भाई मुंहिंजो सुठो हिकिड़ो दोस्त बि आहे, आर्टिस्ट बि आहे, मां गिला बि न कंदुसि हिते वेही करे। ऐं असांखे कमु करिणो आहे शोबिज़ में, पर उनमें पोइ नाराज़ थी वियो, उन हिकिड़ी ज़िद रखी त भाउ मूंखे हाणे पूरा पैसा ॾींदे त पोइ शूट कंदो न त न कंदो आहियां। इहो हाणे कहिड़ो तरीक़ो आहे, कहिड़ो इंसाफ़? मूंखे ॿुधायो मुंहिंजी कहिड़ी जात ग़लती हुई त मां उनखे मां एक्सक्यूज़ कयां, सॉरी कयां। अच्छा, इन खां अलावा हिकिड़ो ॿियो आर्टिस्ट बि आहे जंहिं काफ़ी वावेला कई त अज़ीज़ भुट्टो साहिबु मूंखे सही पेमेंट बि नथो ॾिए ऐं सही नमूने सां अटेंड नथो करे। जी नालो खणो। उहो आहे नोमान शाह। अस्सलाम वालेकुम, मां नोमान शाह ऐं हिन वक़्तु मां पंहिंजो मौक़िफ़ ॾियणु चाहींदुमि अज़ीज़ भुट्टो जे लाइ, जेको आई थिंक सिंधी मीडिया में डायरेक्टर आहे। मां हुन सां आई थिंक 2 प्रोजेक्ट कया आहिनि। जेको फर्स्ट प्रोजेक्ट मां KTN लाइ कयो हुयो, उन में त मुंहिंजो काफ़ी अगरि एक्सपीरियंस रेट कयो वञे त उन सां कमु करण में केतिरो सुठो लॻो, त मां एक्सपीरियंस रेट इहो ई कंदुमि आउट ऑफ 100 0। फर्स्ट प्रोजेक्ट जेको असां कयोसीं उन में त चलो ठीकु आहे, कॉम्प्रोमाइज़ कयोसीं उन्हनि सां, काफ़ी कॉम्प्रोमाइज़ कयोसीं। पर जॾहिं सेकेंड कयोसीं त इंतिहा थी वई, पोइ त इहो ई सोचियो पिया त ही लास्ट आहे हुन सां कमु करणु। पर इहो मौक़िफ़ सिर्फ़ु मां हिकिड़े सिंगल माण्हू जो न आहे, जेतिरनि बि आर्टिस्टनि हुन सां गॾु कमु कयो आहे, त अगरि तव्हां इंडिविजुअली हिकु खां पुछंदव त मां नथो सम्झां त को हिकिड़ो बि आर्टिस्ट अज़ीज़ भुट्टो मां सेटिस्फाई हूंदो। बाक़ी हाणे असांजो दोस्त हुयो या चई था सघूं दोस्त आहे बि सही, लेकिन डायरेक्शन जे हवाले सां मां नथो सम्झां त हुनखे का डायरेक्शन ईंदी आहे। मां पर्सनली इहो एक्सपीरियंस मूंखे थियो त हुनखे डायरेक्शन जी का ख़बर न आहे। उन जो एग्ज़ाम्पल मां इहो ई ॾियांव थो त हुन 2 प्रोजेक्ट कया, जेको हिकिड़ो ख़्वाब उॾाणा कयो हुयईं KTN ते, जेको हिकिड़े साल 1.5 साल खां पोइ रिलीज़ थियो हुयो हुननि जी पंहिंजी कोताहियुनि जी वजह सां। ऐं हाणे रिसेंटली असां हिकिड़ो कयो आहे सिंध TV ते, उहो बि हिन वक़्तु 8-10 महीना थी विया आहिनि, हिन वक़्तु ताईं रिलीज़ न थियो। जी नोमान शाह जे लाइ मां नालो न पियो खणा। नोमान शाह जे लाइ मां स्पेशल मां वीडियो रिकॉर्ड करे मां रखां वायरल कयां, पर मां हाणे हिते नालो आयो आहे त मां ॿुधायां। नोमान शाह खे प्रमोट करण वारो मां ऐं TK हुयासीं, हिन खे को बि प्रमोट करण वारो माण्हू कोन। पहिरियों TK हिन खे खयो, हुन खां पोइ मां ॿिए सीरियल में ख्वाब उॾाणा में मां खणी खयो। ख्वाब उॾाणा में असां एॾो सुठो हलियो। ॾिसो असलम साहिबु हमेशह यादि करे छॾियो, मां तव्हांखे कास्ट थो कयां, फारे तव्हां बि आर्टिस्ट आहियो, कास्ट कयां थो, तव्हां चवंदो हुन सां डिमांड पेश कंदो, मां 5,000 वठंदुमि, 10 वठंदुमि, 8 वठंदुमि, इट्स ओके। असांजी 50,000 ते ॻाल्हि ठही वई, 50,000 रिकॉर्डिंग थी, रिकॉर्डिंग पोइ पैकेज ते तव्हां आयो 50,000, पोइ अॻिते हली मूंखे तव्हां पीक अधु शूट ते अची ब्लैकमेल करणु शुरू करे ॾियो। मां तव्हां चयो त 3 ॾींहं में कमु ख़तमु थींदो, अॼु 8 ॾींहं आहे कमु ख़तमु नथो थिए। बाबा 26 एपिसोड आहिनि न, जॾहिं इहे जी मिलंदी वेंदी शूट कंदा वेंदा, सिंधी मीडिया जो इहो कमु आहे। त उन इहा ॻाल्हि कई त बाबा मां हाणे कमु न कंदो, ॻाल्हि आहे सिधी, कमु घणो वरितो अथव, महिरबानी करे मूंखे पैसा ॾियो। पैसा मूंखे 10,000 20,000 ॾेई चुको आहियां। चए न मूंखे पैसा ॿिया ॾियो। ॿिया बाबा कीअं ॾियां पैसा? फ़िलहालु तूं शूट कर। चए न, मां मुंहिंजो जवाबु आहे 3 ॾींहं 4 ॾींहं रखी, पोइ मां शूट वरी मां रखी, इन जे सॼा मूंखे पैसा ॾींदो त पोइ मां ईंदुमि। मां हिनखे सॼा पैसा ॾिना। हाणे ॿुधंदा वञो ॻाल्हि खे, गौर सां ॿुधिजो, पब्लिक बि ॿुधे। अहिड़े मां डायरेक्टरनि खे चवंदुमि अहिड़े आर्टिस्टनि खे कास्ट ई न कयो तव्हां। मां इहो चवंदुमि अहिड़े माण्हू खे बिल्कुलु जेको तव्हांजे लाइ हिकिड़ो वॾो धचको ऐं लॉस हुजे। ऐं मां नज़मा जे लाइ मां गिला नथो कयां, ॿिए जी न कयां, उहो ठीकु आहे। हिकिड़ो अहमद भाई पंहिंजी जॻह ते, हिन ई मूंखे छा चवे, पैसा वठण खां पोइ ख़बर छा थो चवे, अॻिते हली शूट साईं खे मां 70,000 वठंदुमि तव्हां खां, 50 न वठंदुमि। 50 त वरितई न, पोइ पैसा पूरा ॾेई छॾियो शूट ते त अचु बाबा। ऐं ॿुधाइजांइ मुंहिंजो कंहिंखे न त मां पैसा अज़ीज़ खां वठी चुको आहियां। माना इन स्टाइल में मूंखे ब्लैकमेल कयो हुयो। पोइ हिकिड़ो आउटडोर शूट हुई जेके इकरा सां गॾु, मां चयो इहा आउटडोर वठांसि। उनखां पोइ हॉस्पिटल जा सीन हुआ, हिनखे चयुमि उहो आउटडोर ते आयो। उनखां पोइ 15,000 मूंखे वधीक वठी वियो पैसा उहो। ऐं शूट मुंहिंजी मुकमल हुनखे 3 सीन हुया, 3 सीननि खे मैनेज कयो। मां हिनजी सिस्टर खे इन सिस्टर हिन सां गॾु हूंदी, जो अहमद साहिबु जो फादर हुयो हुन में, ऐं हे मुंहिंजो पुटु हुयो, ऐं ॿी छोकिरी हुई फातिमा रसूल।
उहा सिस्टम उहे सीन जा जुमिला मां उनखे ॾेई करे मैनेज करे हुयुमि जीअं मां राइटर सां बि ॻाल्हायो राइटर मूंखे उहो ठाहे ॾिनो बाक़ाइदे सीन 2-3 सेट करे मां उनखे सीन शूट कयो लेकिन इन शख़्स मूंखे इहा बदनाम कई वरी पुछई न शूट जो छा थियो छा न थियो सर पैसा 15,000 मथे वठी वियो। अच्छा मां जेको नोमान खां उन जो कंसेंट वठी उहो तव्हांजे इन वीडियो में आणंदुसि त जेका तव्हां ॻाल्हि कई आहे उहा केतिरे क़दुरु परफेक्ट आहे ऐं जेको हू चवे थो उहो केतिरे क़दुरु आहे। ख़ैर ऐं तव्हांजी तारीफ़ जेका आहे सा मां पंहिंजे कननि सां पाण ॿुधी बि आहे जंहिंमें सुमेर भुटे साहिबु काफ़ी तव्हांजी तारीफ़ कई आहे, अली रज़ा कटपर तव्हांजी काफ़ी तारीफ़ कई आहे। ऐं प्राइवेट प्रोडक्शन में अमूमन ईअं थींदो आहे त हेठां ई मथां ई थींदियूं आहिनि, आर्टिस्ट थोड़ा परेशान थींदा आहिनि पेमेंट जे सिलसिले में छो त उहा यानी पहिरीं उन्हनि खे जेको चैनल ॾींदो हो ऐं हाणे वरी जेकॾहिं प्राइवेट प्रोडक्शन आहे त उन्हनि खे डायरेक्टर थो ॾिए त थोरी उन्हनि खे परेशानी थींदी आहे त अलाए यार पैसा पूरा ॾियनि अलाए न ॾियनि। सो इहो जेको ट्रेंड आहे इहो तव्हां छा था सम्झो त इहो हीअं हलणु खपे या जेको चैनल ई पेमेंट करे? सर वरी उहा ॻाल्हि छाजे लाइ मां जे ॻाल्हि कई तव्हां वरी मां रिपीट कयां थो रिपीट लंबी गुफ़्तगू न कंदुमि त एग्रीमेंट अगरि मुंहिंजो एग्रीमेंट आर्टिस्टनि सां हुजे हा त मां आर्टिस्ट मूंसां ईअं करे हा त मां उनखे छिकां किथे बि फोरम ते ऐं मां ईअं कयां त आर्टिस्ट मूंखे छिके हा छो जो हिते वर्बली कमु थींदो आहे सर वर्बली कम में माण्हू मुकरी वेंदा आहिनि। हाणे मूंसां हिकिड़ो कमु थियो ॾिसो हिकिड़ी आर्टिस्ट हुई वरी मां चवंदुमि इज़त मां रखां थो पियो छो जो मूंखे कमु करिणो आहे हिननि आर्टिस्टनि सां मूंखे हलणो आहे हिन आर्टिस्ट सां मां कंहिंजी गिला नथो करणु चाहियां वरी फीमेल आहे फीमेल जो नालो नथो खणा उन छा कयो त मूंखे चई सर तव्हां मूंखे पर डे चयो पर डे सॉरी पैकेज ॾिनो तव्हां 30,000 जो ऐं तव्हां त मूंखे पर डे था ॾियो। मां चयो बेबी पर डे तव्हांजो हुयो मां वटि रिकॉर्डेड डायरी ते लिखियो पियो आहे हर आर्टिस्ट जो अलॻि अलॻि पेज आहे हुन पेज ते डिटेल आहे तव्हांजी केतिरियूं ॾियारियूं आहिनि केतिरियूं न मूंखे पैकेज आहे छो जो ॾियारियूं मुंहिंजूं घटि बि थियूं आहिनि 5 लाइ 7 थियूं आहे टोटल 18,000 या 15,000 वटि केतिरा थिया त वठण लाइ तयार ई न आहे। इवन एतिरे ताईं चई जिते थ्रू आई उते वञी कंप्लेंट कई मुंहिंजी माना मां ईअं चवां त मुख़्तियार लिगारी ताईं पहुती वञी ॻाल्हि मुख़्तियार लिगारी साहिबु मूंखे कॉल कई चयईं त मां टीवी जी आर्टिस्ट आहियां बाबा टीवी आर्टिस्ट न आहे टीवी वारनि तुंहिंजी सोर्स कई सुठी आर्टिस्ट आहिनि कास्ट कयो भई ठीकु आहे चवंदो आहे संगत में बाबा मेरिट आहे सॼो। हाणे इन माई मूंखे एतिरो परेशान कयो हद खां वधीक पोइ आख़िरकार इन मुंहिंजे असिस्टेंट खां पुछियो त मूंखे ॿुधायो मुंहिंजी पर डे हुई या पैकेज हुयो उन ॿुधायोसि बीबी तव्हांजो पर डे हुयो 3,000 पर डे हुयो तव्हां पाण यस कयो आहे ओके त मां वटि रिकॉर्ड उहो पियो आहे भुटे साहिबु वटि उहो रिकॉर्ड पियो तॾहिं उहा चुप थी आहे लेकिन अञा ताईं कंप्लेंट वई आहे सिंध टीवी मूंखे हैदर ॿुधायो सिंध टीवी वञे उन ॿुधायो त बाबा तव्हांजी माई बि उहो चवे पई उहो नालो नथो खणा मां वरी मुंहिंजो बाबा जॾहिं कंप्लेंट इहा अचे त तव्हां वटि त मूंखे बि घुराए वठिजो ताकी मां अॻु हाणे क़ुर रखंदुमि त भात रख उन ते त पोइ लेकिन वरी हाणे चुप थी वई का ॻाल्हि न असल में आर्टिस्ट वेम ईअं थिया आहिनि जो उन्हनि खे साबिका धचका थोरा लॻा आहिनि मां आर्टिस्ट सां छो जो मां बि आर्टिस्ट आहियां धचका ईअं लॻा आहिनि फॉर एग्ज़ाम्पल कमु करे छॾियऊं ड्रामो ख़तमु थी वियो ऐं कोई डायरेक्टरनि पैसा ई न ॾिना रेडियूं करे अहिड़ा डायरेक्टरनि जा बाक़ाइदे वायरल थिया ॻाल्हियूं वायरल थियूं तव्हां ख़बर हूंदी त आर्टिस्ट मां वटि डेली बेसिस ते हिकिड़ो आर्टिस्ट ॻाल्हि वायरल पियो करे त असां ज़ुल्म थी वियो पैसा नथो ॾे डायरेक्टर ड्रामो ख़तमु थी वियो यादि हूंदो तव्हांखे मां डायरेक्टर जो नालो तव्हांखे आर्टिस्ट जो नालो नथो खणा वरी मूंखे चवंदा इहो किनो आहे। अच्छा तव्हां काफ़ी जेको कराती ॻाल्हियूं कयूं ऐं काफ़ी आगाही बि ॾिनी माण्हुनि खे जी ऐं हाणे तव्हां इहो ॿुधायो त अॻिते तव्हांजो छा का प्लैनिंग आहे करण जी या को सर अॻिते आहे कमु कंदासीं ज़ाहिर आहे इंशाअल्लाह ताला जेतिरी दम हयाती आहे ऐं मां कॾहिं बि इन फोरम ते वेही न चवंदुसि त मां सुठो डायरेक्टर आहियां मूंखां वधीक सुठो कमु नथो करे मां सिखण जे मराइल में मां सिखां थो पियो कमु सिधी ॻाल्हि आहे ऐं सिखण सां ई माण्हू सिखंदो आहे उनमें भले असलम भुट्टो मूंखे सिखाए या को आर्टिस्ट मूंखे सिखाए मां ख़ुशी सां उनजी ॻाल्हियूं सिखंदुमि ॿुधंदुमि अॻिते कम जो इहो तरीक़ो हाणे रखंदासीं इंशाअल्लाह ताला ऐं मां ॿिनि डायरेक्टरनि दोस्तनि खे बि अगरि मुंहिंजी इहा वीडियो ॿुधो था पिया त ज़रूरु तव्हां कजो अगरि तव्हांखे इहा ॻाल्हि अॻिते धकु तव्हांखे लॻंदो नुक़सानु बि थींदो ऐं परेशान बि थींदो ऑटोमेटिक परेशान थींदो आहे डायरेक्टर जन आर्टिस्ट ॿ आर्टिस्ट इहो चवनि बाबा असां कमु न कंदासीं असांखे सॼी पेमेंट ॾे त कमु कयां सॼी पेमेंट ॾे आर्टिस्ट भॼी वञे छा कंदो तव्हां आख़िरकार छा थियो हाणे ई थींदो ईअं त बाबा जेको आर्टिस्ट कमु कंदो मूंसां गॾु असलम भुट्टो फॉर एग्ज़ाम्पल कास्ट कयो असलम साहिबु तव्हां कास्ट कयो भाईजान अदा छा भला ॾींदो पैसा तव्हां ॿुधायो सर एतिरा पैसा एतिरा पैसा ओके सर डन आहे हिकिड़ो कागज़ लिखिबो सर हिते साइन कयो इन तरीक़े सां तव्हांखे पेमेंट मिलंदी
स्टार्ट कंदो तव्हां पहिरीं मतिलबु तक़रीबन 5-7 एपिसोड रिकॉर्ड कंदो तव्हांखे 5,000 मिलंदा, 10 मिलंदा, तव्हां 50% कमु कंदो तव्हांखे अधु पैसा मिलंदा, ईअं मिलंदा वेंदा एंड ते ड्रामो ख़तमु हूंदो, आख़िरी एपिसोड रिकॉर्ड कंदो, पंहिंजी पेमेंट हथ में खणी घर हलिया वञो। छो एज़ पर एग्रीमेंट, एज़ पर कागज़, न मां ॻाल्हाईंदुमि न तव्हां ॻाल्हाईंदो, हुते डायरेक्टर जी ॻाल्हियूं लिखियलु हूंदियूं, आर्टिस्ट जी बि ॻाल्हि लिखियलु हूंदी, सेम इहो एग्रीमेंट असिस्टेंट सां हूंदो, सेम एग्रीमेंट आर्टिस्ट सां हूंदो, तॾहिं इहे प्रॉब्लम पैदा न थींदा मुंहिंजे ख़्याल में। तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो। वरी इंशाअल्लाह ताला कंहिं नए मौज़ूअ ते नई ॻाल्हि तव्हां सां यकीनन जेको आहे सो शेयर कंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच, थैंक यू, महिरबानी।